आईसीसी चैंपियंस ट्रॉफी जी महादंगल में पाकिस्तान भारत के 242 रन जो हदफ ॾेई छॾियो। क़ौमी टीम आख़िरी ओवर में 241 रन ठाहे ऑल आउट थी वई। पाकिस्तानी बैटर्स भारत के वॾो हदफ ॾियण में नाकाम। भारतीय बॉलिंग आॾो क़ौमी टीम जे बैटर्स जी हिक ॿिए पुठियां लाइन लॻी वई। रुगो हिक बैटर सऊद शकील 50 ठाहे सघियो। मोहम्मद रिज़वान 46, बाबर आज़म 23, सलमान आगा 19, नसीम शाह 14 ऐं इमामुल हक 10 रन ठाहे पवेलियन भेड़ा। हारिस रऊफ़ 8, ताहिर तैयब 4 ऐं शाहीन आफ़रीदी ॿुड़ी ते आउट थी विया। कपिल यादव 3, हार्दिक पांड्या 2 ऐं अक्षर पटेल ऐं राजेंद्र जडेजा हिक विकेट वरिती। पाक भारत मैच लाइ सिंध हुकूमत पारां मुख़्तलिफ़ शहरनि में वॾियूं स्क्रीन्स लॻाई वियूं। कराची डिवीज़न जी कोरंगी, सीवियो निशाने पाकिस्तान यूथ क्लब, गुलिस्तान जोहर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाज़िमाबाद ऐं मलीर में वॾियूं स्क्रीन्स लॻाई वियूं। हैदराबाद, लाड़काड़ो ऐं घोटकी समेत 30 ज़िलनि में पाक भारत मैच लाइव ॾेखारण जो बि इंतज़ाम। हैदराबाद में नियाज़ स्टेडियम, हारपुर में मुमताज़ क्रिकेट ग्राउंड ऐं टंडो मोहम्मद खान में मैच स्क्रीन ते लाइव ॾेखारी पई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 ॾींहं जे सरकारी दौरे ते आज़रबाईजान रवानो। शहबाज शरीफ़ सदर इल्हाम अलीव जी दावत ते आज़रबाईजान जो दौरो करे रहियो आहे। मार्च 2024 में उहिदो संभालण खां पोइ वज़ीर आज़म जो आज़रबाईजान जो ॿियो दौरो आहे। पाकिस्तान ऐं आज़रबाईजान जी क़यादत ॿितरफ़नि लाॻापनि जे मुख़्तलिफ़ रुख़नि जो जाइज़ो वठंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बाकू में बिज़नेस फोरम खणी ख़िताब कंदो। दौरे में ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सयूं थींदियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ईंदड़ माली साल जे बजट में पघारदार तबिके तां ॿार घटाइण जो इशारो ॾेई छॾियो। मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त अल्लाह जो शुक्र आहे, मुल्क में मुआशी इस्तेहकाम अची रहियो आहे ऐं स्टॉक मथे वञी रहियो आहे। करंसी में बि इस्तेहकाम आहे ऐं पॉलिसी रेट बि घटि थियो आहे। हाणे असांखे जटादार तरक़ी ॾांहुं वञिणो आहे। मुल्क खे प्राइवेट सेक्टर ई तरक़ी ॾियारे सघे थो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि ट्रावल हाउस राहू की टंडजाम में मकानी इदारनि जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जो इजलास। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे त सिंध हुकूमत अवामी ख़िदमत जे लाइ हर मुमकिन क़दम खणी रही आहे। तरक़ियाती कमनि खे तेज़ कयो वञे त जीअं अवाम खे वधि खां वधि सहूलियतूं फ़राहम करे सघजनि। अवामी कमनि में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। अवाम जी ख़िदमत पीपल्स पार्टी हुकूमत जी तरजीह आहे। सिंधु दरिया मां 6 नवां कैनाल कढण वारे मंसूबे ख़िलाफ़ गुड्डू में डेरा मोड़ वटि जस्कम जो धरड़ो। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी जी सॾ ते सिंध पंजाब दंगे ते धरड़ो। इंडस हाईवे ब्लॉक धरड़े में वॾे अंग में जस्कम जागवार ऐं कारकुन शरीक। धरड़े सबबि ट्रैफ़िक मुअतल, ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। सिंधु दरिया ते 6 नवां कैनाल अॾड़ ऐं सिंध दुश्मन रिथाउनि ख़िलाफ़ मिठी में अवामी तहरीक जी रैली। कश्मीर चौक ते धरड़ो। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत हरी जो चवणु आहे त चोलिस्तान रिथा आइन जी संगीन लताड़ आहे। इरसा चोलिस्तान रिथा लाइ पाणी दस्तियाबी जो सर्टिफिकेट ॾेई आइन जी भञकिड़ी कई। कारूंझर समेत सिंध जे तारीख़ी ऐं सक़ाफ़ती बांगनि ते कब्ज़ो कयो पियो वञे। पनो आकिल में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल खां पोइ शहरी बुख हड़ताल ते वेही रहिया। वापारियुनि, वकीलनि ऐं शहरियुनि पारां शाही बाज़ार में बुख हड़ताली कैंप क़ाइम। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस शहरियुनि खे तहफ़ुज़ ॾियण में नाकाम थी वई आहे। अमन अमा जी बहालीअ ताईं बुख हड़ताल जारी रहंदी।